सलाम वालेकुम दोस्तो। जीअं त अॼु वरी नई हिकु वीडियो सां वरी हाज़ुर थिया आहियूं, त तव्हां दोस्त जी महिरबानी जेके लाइक ऐं शेयर कयो था, जेके असांजा नवां दोस्त आहिनि उन्हनि खे बि दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। ॿिया असांजा ॿ दोस्त आहिनि हिकिड़ा जेके इंडिया मां ॾिसंदा आहिनि, लाइक कंदा आहिनि, मैसेज मोकिलियो, उन्हनि जी महिरबानी। असांजा सिंधी आहिनि उहे बि। त दोस्तो जेको सो असां परदेस में जेके रहूं था, सो असां पंहिंजी ख़ुशियुनि खे जेको सो परे करे ऐं पोयनि खे ख़ुशियूं ॾियूं था। तो ईअं हूंदो आहे जो राति ॾींहुं महिनत कंदा आहियूं, जेके पंजरा थींदा आहिनि त हुननि ॾे मोकिलींदा आहियूं, उन्हनि खे ख़ुशियूं ॾींदा आहियूं। हाणे अलाह उन्हनि खे ख़ुशि करे, छो जो असांजी त ज़िंदगी सभु हिते ई गुज़री वेंदी। जेके असांजे दिलि में अंदरि जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे दिलि में ई रहिजी वेंदियूं बसि। यानी जे पोयनि जूं ख़्वाहिशूं त पूरियूं कंदासीं। असां हक़ीक़त में त असां पंहिंजे मुल्क जा ऐं जेके पंहिंजनि जा असां हीरो आहियूं। जेको सो परदेस वारनि जी जेको सो अलाह इज़त कई आहे, उहो कीअं त परदेस ते जेको बि ईंदो आहे भली खणी 7-8 भाउरनि खां भली निंढे में नंढो भाउ हुजे, जॾहिं हिते ईंदो आहे परदेस में त पोइ जेको बि पोइ हिते को सौदो कंदा आहिनि, को वापारु कंदा आहिनि, जेको नंढो वॾो मामलो मसइलो हूंदो आहे त फ़ोन करे उनखां पुछा कंदा आहिनि। ऐं उते उनखे जेको सो लिफ्ट बि न ॾींदा आहिनि। पाकिस्तान में अगरि हूंदा न जेके नंढा, उन्हनि खे उते उहो लिफ्ट बि न आहिनि ॾींदा। पर जॾहिं परदेस ते ईंदो आहे, महिनत करे कमाईंदो आहे ऐं हुननि खे जेको त ख़ुशियूं ॾींदो आहे, हुननि जूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदो आहे, त हू जेको मसइलो थींदो आहे उन खां ई पुछा कंदा आहिनि, वाह हे कमु हीअं थो थिए, हे कमु हीअं थो थिए, जेको सो तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे। सो इहा हिकिड़ी इज़त आहे, छो जो हिनखे वॾो था सम्झनि, हुनखे जेको त वॾो दर्जो था ॾियनि। इहे जहिड़ो पुछा था कनि, वाह हे कमु हीअं कयूं या न कयूं। घणा माण्हू चवंदा आहिनि परदेस में, मां ॿुधो आहे जेके टिकटॉक ते इहो अलाए छा छा था ॻाल्हाइनि, ख़बर ई कान थी पए त परदेसी हीअं आहिनि हीअं आहिनि। पर दोस्तो ईअं न आहे। परदेस में जेको असां कीअं बि आहियूं, ज़ाहिर आहे महिनत मज़ूरी करण आया आहियूं, ज़ाहिर आहे उहे पंहिंजो कमु त वठंदा, जेके पघार बि ॾियनि था असां कमु त वठंदा आहिनि उहे। इहे मुफ़्त में पैसा केरु कीअं कोन थो ॾिए। तो ईअं न चओ परदेसी जी ॻाल्हि, ईअं न चओ। असां परदेसी क़ौम जा हीरा आहियूं, जेको त हितां जेको असां पैसो कमाए मोकिलियूं था, असांजे मुल्क खे उन मां टैक्स मिले थो, ऐं जेको असां पैसो हिते मोकिलियूं था उन पैसनि में असांजो घरु हले थो, ऐं उहे घर वारे जो ख़र्चु कनि था, जेके शयूं वठनि था उहो बि टैक्स असांजी हुकूमत ॾिसो वञे। तो दोस्तो जेके असां परदेस वारा आहियूं, पंहिंजी असां का बि दिलि में जेके बि असां पंहिंजूं ख़्वाहिशूं रखियूं हुयूं, उहे असांजी हिकु बि पूरी कान थींदी। छो जो असां हुननि जूं ख़्वाहिशूं पूरियूं करे करे इहो फ़र्ज़ु कयो कि माउ पीउ जी ख़्वाहिशूं उहा पूरी कईसीं, पंहिंजे नंढनि ॿारनि जूं ख़्वाहिशूं पूरी कईसीं। उन खां अलावा नंढा ॿार जेके वॾा थींदा विया, उन्हनि जूं ख़्वाहिशूं वधंदियूं वयूं। असां राति जी कोशिशि करे उन्हनि जूं ख़्वाहिशूं पूरी पिया था कयूं, जेके असांजूं जेके ख़्वाहिशूं हुयूं, जेके असां ख़्वाब वेठा हुया, जेके नंढपण में कि हीअं कंदासीं हीअं कंदासीं, पर उहो माना को बि असांजो ख़्वाब यानी की पूरो न थींदो। छा जेका जो असांखे हाणे हुननि जूं ख़ुशियूं ॾिसणियूं आहिनि, तो अलाह उन्हनि खे ख़ुशि करे। भई असांजो कमु इहो ई आहे, महिनत करे कमाइणु ऐं हुननि ॾे मोकिलणु। जेको सो परदेसी जेके आहिनि त खीसे पंहिंजे लाइ 50 रियाल बि न आहिनि रखंदा, चवंदा आहिनि इहो बि अॻिते भली वञे, हुननि ॾे वञे, हुननि जी ज़रूरत पूरी थिए। त दोस्तो पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु कयो, उन्हनि जी इज़त कयो। सो हिकिड़े दोस्त खे मां चयो, भई जेको सो माउ पीउ जी इज़त कयो, त ॿिए दोस्त विराणो ॾिनो, चवंदा माउ पीउ त माउ पीउ आहे, पर ज़ालूं ॼांडरा आहिनि। तो सही आहे, ज़ालूं ॼांडरा आहिनि, इन ॻाल्हि मां बि मञा थो खणी, पर जेको पीउ माउ पीउ जो दर्जो वधीक आहे। जेको सो घर वारनि जी बि इज़त कयो, जेका तव्हांजी घरवारी आहे तव्हांजे निकाह में आहे। छो जो जॾहिं निकाह पवंदो आहे त पोइ उनजो माउ पीउ खां तालुक़ु ख़तमु थी वेंदो आहे। छाकाणि जो पोइ जेको शिनाख़्ती कार्ड पासपोर्ट जेको ई ठहंदो आहे, मुड़ुस जे नाले ठहंदो आहे। जेको त उन्हनि जी बि इज़त कयो, पर पहिरियां माउ पीउ, उनखां पोइ वरी उहा, छाकाणि जो उहा बि तव्हांजी ॿारनि जी माउ आहे। जेको त उन में हाणे तव्हांजो नालो पइजी वियो, हुनजे माउ पीउ जो नालो ख़तमु थी वियो, त उनजो बि ख़्यालु कयो। पर माउ पीउ जी इज़त घणी कयो, उन्हनि ॾे मोकिलियो, उन्हनि जी ख़्वाहिश पूरी कयो। ख़बर न आहे उहो घणा साल हाणे जीअनि, छाकाणि जो उन्हनि पंहिंजी जेका जवानी हुई तव्हांखे कमाए पे खारायो, तव्हांजी हर ख़्वाहिश पूरी कयो। जीअं सम्झो हाणे तव्हांखे ॿार आहिनि, तव्हांखे पंहिंजा ॿार केतिरा प्यारा आहिनि, उन्हनि जी कीअं तव्हां हर ख़्वाहिश पूरी था कयो, तव्हां कयो था पूरी, त पोइ जेको हुननि जो बि त हक़ु आहे न, जेको हुननि जो हक़ु कोन्हे को तव्हांजे मथां। जेको सो तव्हां पंहिंजे ॿारनि खे थोरो थिएव थो त कीअं तव्हांखे दिलि में हथु पइजी थो वञे त यार हिन जी ख़्वाहिश पूरी कयां, सम्झी। तो हाणे
हुननि खे बि त ईअं थींदी हूंदी तकलीफ़, जॾहिं तव्हां नंढा हुयव त हुननि खे बि एतिरी तकलीफ़ थींदी हूंदी। तव्हांजो छोकिरो जेको तव्हांजो पुटु आहे या धीउ आहे बीमार थी पए त सही राह तव्हां निंड कोन था कयो त ज़ाहिर हुननि खे निंड ईंदी हूंदी, जॾहिं तव्हां नंढा हूंदव त हुननि खे बि एतिरी बेक़रारी थींदी हूंदी न। जीअं त पीउ पंहिंजे पुट खे ॾिनी का शइ हाणे चए अचे वठे तूं खा, त वरी उन छा कयो, उन वरी पंहिंजे पुट खे उहा शइ ॾिनी, त उनखे जो शइ खाराई, नंढिड़ो हुयो उनजो पुटु, उनखे जो शइ खाराई त हुनखे पंहिंजे पीउ चयो ॻाल्हि ॿुधो, जे अगरि मां तोखे जेका शइ ॾिनी हुई न उहा जे तूं खाई आहे न त मूंखे वधीक ख़ुशी थी आहे, पर उहो ई मुंहिंजो बचो आहे जो तुंहिंजो पुटु आहे, पर तूं त मुंहिंजो पुटु ई न, जेकर तूं खाई आहे त मूंखे अञा घणी ख़ुशी थिए आहे, पर तूं त वरी तो उहो पंहिंजे पुट खे ॾिनी, यानी पंहिंजे पुट खे ॾेई तुंहिंजी वॾी दिलि ख़ुशि थी, पर जे तूं खाई आहे त मुंहिंजी वॾी दिलि ख़ुशि थिए आहे। सो दोस्तो ॻाल्हि इहा आहे, वीडियो वॾी थींदी वञे, सो दोस्तो पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखो, उन्हनि जी इज़त कयो, उन्हनि जी जेका ख़्वाहिशूं आहिनि आख़िरी उन्हनि जी उहे ख़्वाहिशूं पूरियूं कयो, सम्झे उहे वधीक तव्हांखे पैसा कोन घुरंदा, यानी की जेका उन्हनि जी ज़रूरत हूंदी उहो ई तव्हांखे चवंदा, उहो त तव्हांजे लाइ दुआ ई पिया घुरंदा त खेर सां अचे, पंहिंजे ॿारनि सां अचे मिले, पंहिंजे घर भातियुनि सां अचे मिले, उनजी इहा ई दुआ हूंदी आहे। माउ चवंदी आहे जल्दी अचु हिकिड़े, उहा न आहे चवंदी कोई ॾींहुं तूं कमाए, उन इहा ई दुआ हूंदी आहे त मुंहिंजो बचो हुजे मां हुनखे ॾिसां, मुंहिंजी हयाती अलाए केतिरा ॾींहं आहे। सो दोस्तो बसि उन्हनि जी इज़त कयो। सो जे वीडियो पसंदि आई शेयर और लाइक कजो, महिरबानी।